नाज़रीन, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन कराची शाख पारां सखाफ़ती ॾियार जे मुनासिबत सां डॉक्टर कमाल ॼामड़े जे ॿिनि किताबनि सिंधी मादरी ॿोली ऐं सिगा कराची शाख जी मुख़्तसिर तारीख़ जी महूरती तक़रीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे महताब शर। कराची में सिगा जी ऑफिस में नाले वाले लेखक ऐं अदीब डॉक्टर कमाल ॼामड़े जे किताबनि जी महूरती तक़रीब में पीपी सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा ऐं इल्ताफ़ वसीम ख़ासि महिमान तौर शिरकत कई। तक़रीब में डॉक्टर शेर मेरानी, रफ़ीक अहमद जाफ़री, एडवोकेट एबी लाशारी ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब जे मौक़े ते डॉक्टर करीम ख्वाजा आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी ॿोली जे हवाले सां डॉक्टर कमाल ॼामड़े 40 किताब लिखी चुको आहे। खेसि जसो हुजे। सिंधी ॿोली जे हिसाब सां ॼामड़ो साहिबु अॻे ई 40-45 किताबूं लिखी चुको आहे ऐं ॾाढी उनजी ख़िदमत आहे सिंधी ॿोली जे हिसाब सां ऐं सकाफ़त जे हिसाब सां। सिंधी ॿोली जे हिसाब सां सिंध जे माण्हुनि जी सदाईं डिमांड रही आहे त हिनखे नेशनल लैंग्वेज जो स्टेटस मिलणु खपे। हिंदुस्तान में मिलियल आहे सिंधी ॿोली खे, हिते बि मिलणु खपे ऐं असां विश था कयूं ख़ुदा करे सिंध जे माण्हू जी इहा विश क़बूल थिए। किताबनि जे लेखक डॉक्टर कमाल ॼामड़े चयो त सिंधी ॿोली जे बिगाड़ जे हवाले सां मुख़्तलिफ़ लेखकनि लिखियो आहे जंहिंखे किताबनि में तरतीब ॾिनी वञे। हिकिड़ो किताबु आहे सिंधी मादरी ॿोली, ॿियो किताबु आहे सिगा कराची शाख जी तारीख़ ऐं उन में कोशिशि कई आहे त सिगा जी तारीख़ अचे ऐं ॿोली वारे किताब में जेको आहे सो असां कोशिशि इहा कई आहे त ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ जेके पासा आहिनि ख़ासि तौर ते तालीम जे हवाले सां या ॿोलीअ जो जेको बिगाड़ आहे उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ आलमनि जेको लिखियो आहे उनखे उन में पेश कयो आहे। ऐं हीअ ॿोली जेका आहे सो सकाफ़त जो अहम हिसो आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त सकाफ़त सां गॾु जेको आहे सो उन ॿोलीअ जे अहम हिसे खे लाज़मी मल्हाइजे ऐं उन जे बारे में ॻाल्हि ॿोल कजे। हिकु किताब में तो तरसीब साज़ी जे बारे में घणो कुझु ॿुधायो वियो आहे जेको माना सिंध वासियुनि खे उनजे कमनि कारनि जे बारे में मालूमात मिलंदी। ऐं ॿियो जेको किताबु आहे उहो सिंध जो हिकिड़ो ॿरंदड़ इशू आहे, ॿोली जो इशू। असांजी सिंध जी जेका ॿोली सिंधी ॿोली आहे उहो आहे बिगाड़ जो शिकार आहे। उन हवाले सां हुन किताब में तमामु सुठी मालूमात आहे ऐं उहो जेको किताबु आहे उहो तमामु वॾो लाभाइतो आहे। त इन ॿिन्ही किताबनि ते डॉक्टर कमाल ॼामड़ो साहब खे मुबारकबाद पेश कयां थो। उन मौक़े ते नाले वाले शाइर ऐं अदीब डॉक्टर शेर मेरानी चयो त डॉक्टर कमाल ॼामड़ो तमामु मेहनती ऐं जाखोड़ी किरदारु आहे। ऐं डॉक्टर कमाल ॼामड़े साहब ऐं सगा कराची खे मुबारकूं थो पेश कयां जिन ॿिनि अहम मौज़ुनि ते ॿ अहम किताब शाया कया आहिनि ऐं उन्हनि ते हिकिड़ो अॼु प्रोग्राम पियो थिए। डॉक्टर कमाल साहब बुनियादी तौर ते खाहोड़ी जाखोड़ी किरदारु आहे, मुहक़िक़ आहे। उहो खोजना करे थो, ॻोल्हे थो ऐं शयूं असांजे साम्हूं पधरियूं करे आणे ॾिए थो। उन मौक़े ते सिगा अॻवान रफ़ीक अहमद जाफ़री चयो त डॉक्टर कमाल ॼामड़े जे किताबनि में मादरी ॿोली बाबति लिखियो ऐं सहेड़ियो वियो आहे। ॿई किताब ॼामड़े साहब जी पंहिंजी काविश आहे, उन पंहिंजी महिनत कई आहे। उन में न फ़क़ति हुन जेका सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी जेका शाख आहे कराचीअ जी, उन जूं जेके सरगर्मियूं थियूं आहिनि इन सिलसिले में उन्हनि खे उन में रिकॉर्ड कयो आहे, रिकॉर्ड कीपिंग कई आहे ऐं उनखे ॿियनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। पर तंहिंखां पोइ मादरी ॿोलियुनि ते जेको मवादु लिखियो वियो आहे या पढ़ियो वियो आहे उनखे हुन समेटियो ऐं सहेड़ियो आहे, जेको आउं सम्झां थो त हिकिड़ो रिकॉर्ड आहे ऐं ॿियनि ताईं उन जी ॼाण ऐं उन जो पढ़ण जो जेको अमल आहे उहो ॿियनि में उत्साह पैदा कंदो